हलड़े बबलू थाली पकड़ हथ में और रोटी खा फटाफट ॾिसां। न खाइणी आहे कुत्ते छाप रोटी। ओ बड़वा इन में दाल चांवर भाॼी फुल्को अथई, इन अलावा इन में काजू अथई, बादामियूं अथई, अछा रसगुल्ला ऐं कारा ॼमूं बि अथई, सम्झई। हल खण फटाफट खा। जी मां आहे तपेले मां ॼमूं आया या? तव्हां सभिनि मां मुंहिंजी विमल कंहिं खाधई? हा मां खाधी, टेबल ते पई हुई त खाई छॾी, हिन में छा? तुंहिंजे त मुंहं में थूम बसर ई उघड़ाई ॾियां बड़वा। हाणे त हर साल सीजन ख़राब थो करे मोदी, धंधे मां मोह ई खजी वियो आहे। छा करणु खपे हाणे पाण खे? हिकु ई धंधो बचियो आहे, पार्लर खोलियूं। अड़े अमूल पार्लर। छा थो विझे हिन में? करेले जो जूस। छो भई? अड़े करेले सां इम्यूनिटी वधंदी आहे, तोखे कोरोना जी वैक्सीन लॻाइण जी ज़रूरत न पवंदई। मां कोन पीअंदमि करेले जो जूस बूस, हितां खणी वञ न त तुंहिंजे पिछवाड़े में विझी छॾींदमि, सम्झी? ठीकु आहे भले, कोरोना को तुंहिंजे फेफड़े में पवई। यार 2 महीना थी विया, अञा ताईं कोरोना पंहिंजे देश मां वञे कान थो। एॾो वणी वियो अथसि पंहिंजो देश। हा यार सही ॻाल्हि आहे, लॻे थो इंडिया वारनि जा फेफड़ा कोरोना खे एॾा वणी विया आहिनि, चॿाड़े पूरा कया अथनि, कमीननि ऑक्सीजन ई खुटाए छॾियो अथनि देश मां। तूं ठीकु थी वियो आहीं, हाणे त वैक्सीन लॻाए अच, न त मुंहिंजी बि सत्यानाश कंदे थो। कोरोना हाणे मूं वटि आयो त मां हुनखे कटे पूरो कंदमि, तूं चिंता न कर हुनजी। बाक़ी वैक्सीन जो नालो न खण, सुईअ खां ॾाढो डपु थींदो आहे मूंखे। मां त तोखे सॉरी चवण आयो हुयमि। हीअं कोई कंहिंखे सॉरी चवंदो आहे? ॾिस तुंहिंजी कार जी सीट ते छा अथई, चिक शैम्पू चोटाए करे चवई तो सॉरी चवण आयो हुयमि मां तोखे। मुंहिंजी कार जी सीट ते चिक शैम्पू चोटायो अथई, उहो बि रुपए वारो। ख़बर पवई थी मुंहिंजा वार सभु टुटी पवंदा, टकली थी वेंदमि मां। मुआ कमी न सम्झ कुझु। शहर में लॉकडाउन थी वियो आहे, ॿुधव? ॿुध, तोखे मां विमल खाराईंदोमि, तोखे तानसेन खाराईंदोमि, ऐं तोखे दिलबाग खाराईंदोमि, ऐं तोखे गोल्डफ्लेक जो पैकेट ॾींदोमि। सभिनि खे सभु मिलंदो, ॿुधव? सभिनि खे सभु मिलंदो। हाणे मां सिगरेट थो पियां पंहिंजी, ठीकु आहे? अंधा भड़वा मर।